सेवा कर समुंड जी जित जरवहे थो जान सेवा कर समुंड जी जित जरवहे थो जान। पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ऐं पोइ प्रोग्राम जो मज़ो वठो। साईं मुंहिंजा लतीफ़ सरकार तमामु वॾो मौज़ू आहे। शाह जो रिसालो जेको कुझु हज़ार बेतनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें के 200-300 वायूं आहिनि। इहे दरअसल असांजे नए नस्ल खे, असांजे हर इंसान खे सम्झाइण जे लाइ असांजे सरकारी अदारनि खे, ॾिसो न, शेक्सपियर खे सॼी दुनिया में हुन जे ड्रामनि जे करे उजागर कयो थो वञे। शेक्सपियर वॾो ड्रामा निगार हो। असां वटि इहो ग़लति चवंदा आहिनि त शेक्सपियर वॾो शाइर हो ऐं भिटाईअ सां हुन जी भेट कंदा आहिनि त प्रोफेसर अब्दुल वहीद चांडियो जेको अंग्रेज़ीअ जो प्रोफेसर आहे ऐं मां हुनखे सिंधी ऐं अंग्रेज़ीअ जी इंसाइक्लोपीडिया चवंदो आहियां, हुन अयूब गाद लतीफ़ी साहब जे हिकिड़े प्रोग्राम में ॿुधायो त शेक्सपियर उहो वॾो ड्रामा निगार त आहे, दुनिया जो अज़ीम ड्रामा निगार त आहे, पर वॾो शाइर न आहे। ईअं लतीफ़ जॾो वॾो शाइर सॼी दुनिया में मिलणु मुश्किल आहे। उनखे जॾहिं सोरले भिट जो शाह जहिड़े हिकिड़े जेको PhD जी थीसिस लिखी उजागर कयो, अफ़सोस सां चवणो थो पवे त असां वटि PhD जूं बाद में त अलाए केतिरियूं डिग्रियूं ॾिनियूं वयूं आहिनि। माण्हुनि महिनत कई आहे, उन खां को इनकार न आहे त उन्हनि बि पंहिंजो वस कयो आहे, पर के आला दर्जे जा ज़हन थियनि था ऐं सोरले उन्हनि आला दर्जे जे ज़हननि मां हो जो हुनजी थीसिस अञा ताईं सभिनी खां मथ भरी बीठी आहे। असांजे स्कूलनि में, असांजे कॉलेजनि में, असांजे यूनिवर्सिटियुनि में लतीफ़ हिकिड़ो ख़ासि सब्जेक्ट हुजे। पहिरें दर्जे खां वेंदे मैट्रिक ताईं ऐं मैट्रिक खां वेंदे यूनिवर्सिटीअ ताईं लतीफ़ अलॻि सब्जेक्ट रखूं, अलॻि उनखे पढ़ाइण जो जेको आहे। सिंधीअ जा सब्जेक्ट ॿिया बि आहिनि, ॿिया बि सबक़ आहिनि, पर लतीफ़ खे अलॻि कयूं, छाकाणि जो एॾो वॾो मुफ़क़िर, दुनिया जो एॾो वॾो आलिम असांखे असांजे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो फ़ख़्र जो बाहिस आहे ऐं उनखे सभिनी ॿोलियुनि में दर्सी किताबनि में ईअं ई हुनखे ज़ाहिर करण जी कोशिशि कयूं, हुनजे इल्म खे, हुनजे पैगाम खे आम करण जी कोशिशि कयूं, तॾहिं सॼी दुनिया असांजे उन इल्म मां फैज़याब थींदी ऐं असांजे लतीफ़ ते रुॻो सिंधीअ में न पर पंजाबीअ में बि PhD थींदी, सराइके में बि PhD थींदियूं, अंग्रेज़ीअ में वरी नए सिर ॿियूं PhD थींदियूं ऐं दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में बि उन ते नए सिरे सां उहो तहक़ीक़ थींदी। इहा तमामु ज़रूरी आहे। बेताए लतीफ़ सरकार जो त पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ सां, यानी बादशाहीअ खे सुईअ जी मटु नथी भयां, पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण। हाणे सुईअ खे केॾो आला करे भिटाई सरकार पेश थी करे त सुईअ जा वसफ़ केॾा उहे जेके आहिनि आला आहिनि। पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ सां, ढके उघाड़नि खे की न ढकियाईं पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। यानी तोखे इन सुईअ जा वसफ़ सम्झण जे लाइ ॿियो जनम वठिणो पवंदो। फ़िक्र जो जेको उन मां जेको मफ़हूम असांखे भलाए थो पवे, भिटाई सरकार जेको ॻुझ में ॻाल्हाए असांखे सम्झाए थो, हिकिड़े ॿार खे जीअं ॿोली सेखारिजे ईअं पंहिंजे आला फ़िक्र सां उहो नवाज़े थो, सम्झाए थो त सुईअ खे ॾिसो, उहा पाण नथी ढके, उहा ॿियनि खे थी ढके। ऐं इन फ़लसफ़े खे सम्झण लाइ तव्हांखे ॿियो जनम वठिणो पवंदो। माना तव्हां जेके पाण खे यानी माण्हू जे रूप में तव्हां आया आहियो, तव्हांखे इंसान पाण खे बणाइण लाइ सुईअ जे वसफ़नि खां सबक़ हासिल करणो पवंदो। पाण जेका पाण नथी ढके,
पर उहा ॿियनि खे थी ढके। ईअं तव्हां पंहिंजे लाइ जेके आसाइशूं, पंहिंजे लाइ जेके शयूं उहे हासिलु था कयो, उहे पाण हासिलु न कयो। पाण जेके आहिनि उहे तव्हां आया बि ख़ाली हथी आहियो, वञणा बि ख़ाली हथी आहियो। उन करे इहा तमो जी तवार मता करी मंगणा, धिके कंदई धार ॾही बाणक मुठ में। इहा तमो जी तवार न कयो, इहा लालच न कयो, इहो लोभ जे इन ढूंढ खे उन में पाण ॿोड़े पंहिंजी हयातीअ खे बर्बादु न कयो, पर उन सुईअ जे वसप मां सबक़ु सिखो ऐं इंसान ज़ात सां, पखी पखड़नि सां, वणनि टिणनि सां, सभिनी सां मोहबत सां पेश अचो, उन्हनि जो एतिराम कयो। वेंदे जीत जणियो आहे त उहो बि जेको तव्हांजे ग़फ़लत जे करे तव्हांजे पेरनि जे हेठां लताड़िजे थो, मालिक उनखे ख़लक़ियो आहे, हयाती मालिक उनखे ॾिनी आहे। तव्हांजी ग़फ़लत जे करे उन जी हयाती वञे, इहो तमामु वॾो ॾोह आहे। उन करे पेर बि संभाले खणो, पेर खे बि संभाले हलो। ऐं इहो ई सुईअ जो वसफ़ आहे, इहो ई सुईअ जो जेको आहे उहो फ़िक्र आहे जेको लतीफ़ सरकार सम्झायो आहे। जा भूं पेरें मूं, जेका धरती मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे, सा भूं मथे सॼणी, उहा धरती मुंहिंजे सॼणनि जे मथां पयल आहे। फ़िक्र ॾिसो, हिकिड़े नंढड़े 3 सटुनि जे बेत में केॾो आला दर्जे जो हज़ारे सुफ़नि जे किताबनि जो फ़िक्र आहे त जा भूं पेरें मूं, सा भूं मथे सॼणे, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, धिंग मुड़ुसु। सभे वसफ़े हिकिड़ो ख़ूबसूरत इंसान, जेको इंसानु आहे, जंहिंखे वणनि टिणनि सां मोहबत आहे, जंहिंखे पखियुनि पखड़नि सां मोहबत आहे, जेको सभिनी जो सॼणु आहे, जेको काइनात जे हर ख़लकियल शइ जो सॼणु आहे, धिंग मुड़ुसु आहे। धिंग असांजो ठेठि लफ़्ज़ु आहे, उनजो इस्तेमालु ॾिसो, घणा मानाऊं लफ़्ज़ आहे। अहिड़ा धिंग मुड़ुस बि उहे धरतीअ में वेंदे ॾिठासूं, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, मथां बि ॾिठासीं, अड़े हे बि विया। हाणे थो चए ॾींहुं मिड़ियो ई ॾूं सराइकीअ मां लफ़्ज़ खणी आयो, ठेठि सिंधी लफ़्ज़ बणाए छॾी। ॾींहुं मिड़ियो ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। ॾींहं तोखे 2 आहिनि, हिकिड़ो अचण जो थी, ॿियो वञण जो ॾींहुं आहे। इहे 2 ॾींहं थी, जंहिंमें ई तोखे लोचणो आहे, जंहिंमें ई तोखे सोचणो आहे, जंहिंमें ई तोखे इल्मु हासिलु करिणो आहे, जंहिंमें ई तोखे पाण खे इंसानु साबित करिणो आहे माण्हूअ मां।